हवाई असां मुसलमान कुछ सोचूं, कुछ गौर ऐं फिक्र कयूं त आया असां मुसलमाननि पंहिंजे औलाद खे मुसलमान बनायो। असां मुसलमाननि जो हाल इहो आहे, पन वक़्त जे बाज़ार में वञूं था त ख़बर कान थी पई त मुसलमान कहिड़ो आहे वाणियो कहिड़ो। हुनजो बि मथो उघाड़ो, हिनजो बि मथो उघाड़ो, हुनजे चेहरे ते बि ॾाढ़ी कान्हे, हिनजे चेहरे ते बि ॾाढ़ी कान्हे। मस्जिद में आज़ान आई, हू बि न आयो, मस्जिद में आज़ान आई, ही बि न आयो। हू बि व्याज पियो खाए, ही बि व्याज पियो खाए। हुनजी न्याणी बि बिना पर्दे जे स्कूल, हिनजी न्याणी बि बिना पर्दे जे स्कूल। अञा हिंदू बागड़ी भील खोली ऐं वाणियूं ॾाढ़ी ऐं पटके वारे खे ॾिसंदो, कुझु एतिराम कंदो, पर बदकिस्मत सां नबी साईं जी सुन्नत ते ॾाढ़ी ऐं पटके ते मज़ाक करण वारो बि मुसलमान। ॾुख इहो कोन थो थिए त सुन्नत ते मज़ाक छो थी थिए, छो त मज़ाक त नबी से ते थींदी, सहाबा इकराम ते थींदी। वइज़ा मरू बिहिम यतगामज़ून, क़ुरान तो फरमाए जन अल्लाह जो नबी ऐं हुनजा जमायती सहाबा इकराम काफ़रनि जे ओताकुन ऐं दुकाननि जे आॾो गुज़र कंदा हुआ त अखियुनि जा इशारा कंदा, वञे थो मुला, वञे थो कटरू, वञे थो मुनकिर, पर नबी साईं ते, नबी साईं जी जमात ते मज़ाक करण वारा काफ़र हुआ। पर अॼु नबी साईं जी सुन्नत ते ॾाढ़ी ऐं पटके ते मज़ाक करण वारो मुसलमान। बसि ॾुख इहो आहे। असां मुसलमाननि मुसलमानी सम्झी आहे, नालो मुसलमाननि वारो हुजे, 7 ॾींहं अक़ीक़ो थिए, सुन्नत तो थी वञेसि बसि। हाणे अक़ीक़े जी जाते अची वई छठी। मुसलमान कंदो आहे अक़ीक़ो 7 ॾींहं या हुन खां बाद पुट ॼमे त 2 बकर ज़िबे कबा, हुनजो गोश्त क़ुर्बानी जे गोश्त वांगुरु विराइबो, ऐं ॿार जी झुंड लाइ उन झुंड जो वज़न कबो चांदी जे वज़न बराबरि, पोइ सदको ॾिबो। हाणे अक़ीक़ो ख़तमु थी वियो, हाणे अची वई छठी। मुसलमान कंदो आहे अक़ीक़ो, गैर मुस्लिम कंदा आहिनि छठी। पोइ ॿार जी झुंड लाहींदा वञी मंदर ते, मुसलमान वरी ॿार जी झुंड लाहींदा दरगाह ते, अलाह जे वलीअनि जी मज़ार। बचासीं नाले जा मुसलमान, हाणे त नालो बि मुसलमाननि वारो नथो आहे। अब्दुल्ला, अब्दुर्रहमान, अब्दुर्रऊफ, अब्दुर्रज़ाक, इहे नाला नथा। घटि में घटि नालो त मुसलमाननि वारो हुजे। क़यामत जे ॾींहुं मुसलमाननि जे कतार में त बीहो, छो त नाले जो बि 40-50 असरु थींदो। मां नथो चवां, हदीस में अचे थो मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह ताला मां मोहम्मद खे सॾु कंदो, या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ जंहिंजो बि नालो मोहम्मद हूंदो सभु चवंदा लब्बैक जी मौला, असां हाज़िर आहियूं। अल्लाह साईं फरमाईंदो, मां त पंहिंजे सुहिणे नबी खे सॾु कयो, तव्हां छो जवाबु ॾिनो? बाना चवंदा, या अल्लाह असांजो नालो बि मोहम्मद आहे, असां सम्झोसीं शायदि असांखे सॾु आहे। नबी साईं फरमायो, अल्लाह जो रहम जोश में अची वेंदो। अल्लाह साईं फरमाईंदो, तव्हांजो नालो बि मोहम्मद आहे, त लॻो मुंहिंजे सोहे मोहम्मद जे पोयों नाले जे सदके बि अॼु माफ़ी। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे। हदीसुनि जे किताब में त ईअं बि दुआ का घर में मोहम्मद नाले को शख्स आहे, उन्हनि जो अक़ीदो ईमान सही आहे, अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं मोहम्मद नाले जे बरकत जे करे सभिनी घर वारनि जी बख़्शिश जा फ़ैसिला फरमाए। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे। असांजे क़ादरी सिलसिले में केतिरा अहिड़ा बि गुज़री चुका आहिनि जो पीउ जो नालो बि मोहम्मद, त पुट जो नालो बि मोहम्मद।
अरबी असांजा बुजुर्ग गुज़री चुका आहिनि जो 4 पुट जावा। चइनी जो नालो मोहम्मद, पहिरियों पुट जो नालो रखियई मोहम्मद अव्वल, वरी ॿियो पुट जो नालो रखियई मोहम्मद सानी, वरी टियों पुट जो नालो रखियई मोहम्मद सालिस, वरी चौथों पुट जो नालो रखियई मोहम्मद राबे। जेको भी पुट ॼमे नालो मोहम्मद। मोहम्मद नालो एॾो बरकत वारो आहे। अंग्रेज जी हिकिड़ी टीम सर्वे कंदी आहे, सॼी दुनिया में घुमंदी, तो दुनिया में डॉक्टर केतिरा, प्रोफेसर केतिरा, इंजीनियर केतिरा, मौलवी केतिरा, हाफ़िज़ केतिरा। उन्हनि सर्वे कई त दुनिया में सब खां वधीक नालो घणो कंहिंजो आहे। सॼी दुनिया में घुमिया, मुल्क, शहर, सूबा। अमेरिका में उन्हनि रिपोर्ट पेश कई त सॼी काइनात में सब खां वधीक नालो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो आहे। मुसलमाननि जो को मुल्क, मुसलमाननि जो को सूबो, मुसलमाननि जो को ज़िलो, मुसलमाननि जो को तालको, मुसलमाननि जो को ॻोठ, मुसलमाननि जो को शहर, मुसलमाननि जो को घर ख़ाली न आहे जंहिंमें मोहम्मद नाले को शख़्स न हो। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे। असांजा उस्ताद मोहम्मद इदरीस साहब बि आया आहिनि। रूस जूं जेके रियासतूं आज़ाद थियूं, समरकंद, बुखारा, फरमायूं असां हुते हिकिड़ो कब्रिस्तान ॾिठोसीं जंहिंमें 400 कब्रूं हुयूं। उन कब्रिस्तान जो नालो हो मोहम्मदी कब्रिस्तान। बोर्ड ते लिखियल हो त 400 कब्रूं आहिनि, सभिनी जो नालो मोहम्मद। चो सुभान अल्लाह। ऐं उते बोर्ड ते लिखियल हुयो त इन कब्रिस्तान में उहो खुश नसीब दफ़न थींदो जंहिंजो नालो भी मोहम्मद हुजे भी मुहद्दिस ऐं फ़क़ीह। नालो मोहम्मद अथसि पर मुहद्दिस न आहे, उहो भी हिते दफ़न न थींदो। मुहद्दिस त आहे पर मोहम्मद नालो न अथसि, उहो भी हिते दफ़न न थींदो। इन कब्रिस्तान में उहो खुश नसीब दफ़न थींदो जंहिंजो नालो भी मोहम्मद हुजे ऐं हुजे भी मुहद्दिस ऐं फ़क़ीह। मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जा 2 शागिर्द हुया। हिक जो नालो अबू यूसुफ, ॿिए जो नालो इमाम मोहम्मद। अबू यूसुफ जो नालो हुयो याकूब बिन इब्राहिम। अबू यूसुफ कुनियत अथसि। यतीम हुयो, हुनजो पीउ फौत थी वियो, नंढड़ो हुयो, वो का होटल ते मजदूरी कंदो हो। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह अबू यूसुफ के जो ॾिठो त सम्झी वियो त हिन ॿार में के दाणा आहिनि। अबू यूसुफ के चई, पुट तोखे हिते रुपयो मजदूरी थी मिले, तू मुझे मदरसे में अच, तोखे मां कुरान ऐं हदीस पढ़ायां, तोखे 2 रुपया मजदूरी ॾींदुसि। उन चयो भलो थी पियो, पढ़ंदुसि भी सही, मजदूरी भी मिलंदी। 2-3 ॾींहं जो गुज़रिया त होटल वारो परेशान थी वियो त ॿार नथो अचे। वो ख़बर पियसि त मुला हिनखे खारे विया। उन होटल वारे अबू यूसुफ जी अम्मा खे चयो त तुंहिंजे पुट खे ही मुला खारे विया अथई, 2-3 ॾींहं ये पैसा ॾींदसि, पछाड़ीअ में पाण भी पिननि था, तुंहिंजे पुट खे भी पिनाईंदई। जी अॼोके दौर में हिकिड़ो वॾो ऑफिसर हुयो, जमायती हुयो असांजो। मां वियोसांसि मदरसे जे लाइ, मस्जिद जी छत जे लाइ वियोसांसि त मूंखे चई छो था मदरसा ठारायो, छो था मस्जिदूं ठारायो, पाण भी पिनूं था, वरी जन खे पढ़ाईंदो उहे भी पिनंदा, पेनूं था तैयार कयो। मां चयोमांसि साहब असांखे त बुज़ुर्गनि चयो आहे त पिनी करे मदरसा हलायो, हुकूमत असांखे चवे थी तव्हांखे टीचर भी ॾियूं, बिल्डिंगूं भी तव्हांखे ठाराए। उहो हुयो हज़रत साईं बेर वारनि जो मुरीद। मां चयो असांखे त साईं बेर वारनि भी चयो आहे त पिनी करे मदरसा हलायो। साईं बेर वारनि जे ज़माने में त फ़क़्र जी मानी हूंदी, मथे ते थाल खणी करे मानी वठंदा। हाणे तो अक्सर ख़त्म थी वियो। ऐं असां पिनंदा आहियूं दीनदारनि वटि,
वडेरो भी जेको दीनदार हूंदो असांजे मदरसे में न जी ॿोरी ॾींदो, बेदीन त वडेरो ॿियनि खे बि झलींदो। ताजर ऐं वापारी भी जेको दीनदार हूंदो असांजे मदरसे में तावन कंदो, बेदीन ताजर त ॿियनि खे बि झलींदो आहे त मुल्हनि खे न ॾियो। ऑफिसर भी जेको दीनदार हूंदो असांजे मदरसे में ख़ैरात ॾींदो, बेदीन ऑफिसर ॿियनि खे झलींदो आहे। ऐं पनो आकिल जा मुसलमानो, ही तव्हां दीनदारनि जे पैसनि जी बरकत जो मदरसा हलनि पिया, जो अल्हम्दुलिल्लाह हिन साल वफ़ाक़ में 1,10,000 त रुगो हाफ़िज़ थिया। सचो सुभान अल्लाह। जन रुगो इम्तिहान ॾिनो आहे, 1,10,000 देवबंदियुनि जे मदरसे मां हाफ़िज़ थिया आहिनि हिकिड़े साल में। जन इम्तिहान न ॾिनो आहे उहे त अलावा 70,000 खां 80,000 ताईं त नियाणियूं आहिनि जेके हाल में आहिनि। बाबा असां तव्हांजे पैसनि खे विञायो न आहे, तव्हांजे पैसनि खे सजायो कयो। अल्हम्दुलिल्लाह असांजो क़ुरान भी महफूज़, पर असांजी सही बुखारी सही मुस्लिम भी महफूज़, इब्ने माजा तिरमिज़ी भी महफूज़, नसाई भी महफूज़, अबू दाऊद भी महफूज़। हदीस त असांजी महफूज़ आहे, पर पनो अकिल जा मुसलमानो मुबारक हुजेव असांजी फ़िक़ह भी महफूज़, हिदाया भी महफूज़, कंज़ भी महफूज़, कुदूरी भी महफूज़। पर मुबारक हुजे मुसलमानो तव्हांखे, ही तव्हांजो तावन आहे, उलमा जी मेहनत है, जो अल्हम्दुलिल्लाह असांजी गुलिस्तां बोस्तां भी महफूज़, पंधनामो भी महफूज़, नामे हक़ भी महफूज़, पर तव्हांजी करीमा भी महफूज़। अल्हम्दुलिल्लाह सॼो दीन असांजो महफूज़ आहे। हिन वक्त भी तव्हां अमेरिका, बर्तानिया, इंग्लैंड वेंदव, उते तव्हांखे अशहदु अन्न मूसा कलीमुल्लाह जो आवाज़ ॿुधण में न ईंदो, अशहदु अन्न ईसा रूहुल्लाह जो आवाज़ ॿुधण में न ईंदो। भली तव्हां पूरी दुनिया जो चक्कर लॻायो, काफ़रनि यहूदियुनि जा मुल्क हुजनि, पर उते भी तव्हांखे इहो आवाज़ ॿुधण में ईंदो, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। अबू यूसुफ ग़रीब हुयो, उनजी मां हज़रत इमाम अबू हनीफ़े वटि वई, चई अब्बा तूं अलाए केतिरो वक़्तु हिनखे पैसा ॾी, असां ग़रीब आहियूं, हीउ बच्चो यतीम आहे, उहो होटल वारो थो चए त मां 3 रुपया ॾींदोसांसि। हज़रत इमाम अबू हनीफ़ा फरमायसि, अम्मा मां तुंहिंजे पुट खे 4 रुपया ॾींदुसि ऐं इहे पैसा हिन जा बंदि कोन कंदुसि, इंशाअल्लाह उहो वक़्तु ईंदो जो ही तुंहिंजो यतीम बचिड़ो बादशाहनि सां गॾु खाधा खाईंदो। इहो नंढड़ो अबू यूसुफ याकूब बिन इब्राहिम हारून रशीदी बादशाह जे ज़माने में चीफ जस्टिस थी वियो, माना काज़िल कुज़ात, सॼी दुनिया जो काज़ी थी वियो। हारून बादशाह सां गॾु पियो हलवो खाए, उन वक़्त में अखियुनि में पाणी अची वियुसि, चई रहमल्लाहु अबा हनीफ़त, मुंहिंजे उस्ताद अबू हनीफ़े जी क़बर ते रब किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। काश अॼु मुंहिंजी अम्मा ज़िंदा हुजे हा, मुंहिंजे उस्ताद जे पेशन गोई खे ॾिसे हा, जो हिकिड़ो यतीम ॿार अॼु बादशाहनि सां गॾु पियो थो वञे। ॿिए शागिर्द जो नालो हुयुसि मोहम्मद, इमाम मोहम्मद, उहो वरी गवर्नर जो पुटु हो, मोहम्मद बिन अल हसन शेबानी। अॻे गवर्नर भी पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदा हुआ। नंढड़ो हुयो इमाम मोहम्मद, हज़रत इमाम अबू हनीफ़े वटि आयो, चईंसि मूंखे हदीस पढ़ायो, फ़िक़ह पढ़ायो। इमाम साहब फरमायो, पुट मुंहिंजो शर्त आहे, जेको क़ुरान मजीद यादि करे ईंदो मां उनखे हदीस ऐं फ़िक़ह पढ़ाईंदुसि। इमाम मोहम्मद वियो, 6 ॾींहंनि खां पोइ वापसि आयो, चईंसि मूंखे हदीस पढ़ायो, फ़िक़ह पढ़ायो। इमाम साहब फरमायो, पुट मुंहिंजो शर्त आहे त जेको क़ुरान मजीद यादि कंदो उनखे मां हदीस ऐं फ़िक़ह पढ़ाईंदुसि। त नंढड़े मोहम्मद हज़रत इमाम अबू हनीफ़े खे चयो, साईं मुंड खां वठी पछाड़ीअ ताईं जिथों भी क़ुरान मजीद खोले करे ॿुधो, इंशाअल्लाह मां तव्हांखे क़ुरान मजीद यादि ॿुधाईंदुसि। 6 ॾींहंनि जे अंदरि पूरा 30 सिपारा हज़रत इमाम मोहम्मद क़ुरान जा यादि कया। क़ुरान मजीद जो मौजज़ो। असांजे कंजारो जे मदरसे में हिकिड़ो तालिब हुयो, 7-8 साल, 6 महीननि में पूरा 30 सिपारा क़ुरान मजीद जा यादि कई, 6 महीने। वरी मां हेॾे सकरन शहर वियुसि, साईं कारी साहब गुल मोहम्मद जे मदरसे में, उते हिकिड़ो ग़रीब मिस्कीन होटल जो बेरो, उनजे पुट 4 महीननि में क़ुरान मजीद जा पूरा 30 सिपारा यादि कया। हा रब तुंहिंजी कुदरत।
इलाही सराड़ी के पासे जे मां मक्सिन जो मदरसो हुयो उते न्याणियूं हाफ़िज़ानी थियूं हिकिड़ी 7 सालनि जी न्याणी ॿी 8 सालनि जी न्याणी ॿई क़ुरान मजीद जूं हाफ़िज़ानियूं मां पुछा कम ही मौलवीअ जूं न्याणियूं आहिनि का मुफ्ती साहब जूं न्याणियूं आहिनि या मोहतिम साहब जूं न्याणियूं आहिनि चयो न सही तुंहिंजो ग़रीब मिसकीन मज़दूरीअ ते दिला भरींदो आहे वाह रब तुंहिंजी कुदरत उन ग़रीब मिसकीन जूं ॿई न्याणियूं क़ुरान मजीद जूं हाफ़िज़ बाबा ये रब जो दयन आहे हर कंहिं जे वस में न आहे ये रब जो इंतिखाब आहे असां ॾिठो आहे चोरनि जा पुट आलिम थी विया आलिमनि जा पुट चोर थी विया असांजे नौशहर फिरोज ठारूशाह में हिकिड़ो मौलवी हुयो हुनजो पुट चोरीअ जे केस में ॿधिजी वियो मौलवीअ जो पुट मौलवी साहब वीचारो पटको पाए वञी थाणे ते पहुतो सूबेदार खे चईंसि मुंहिंजे पुट खे छॾियोसि सूबेदार चयोसि तव्हां सिर्फ़ु ईअं चओ त मुंहिंजे पुट चोरी न कई आहे मां हाणे थो छॾियांसि हुन वीचारे मौलवी जे अखियुनि में पाणी अची वियो चई मां ईअं नथो चई सघां आलिमनि जा पुट चोर थी विया चोरनि जा पुट आलिम थी विया सिखनि जा पुट मौलाना उबैदुल्ला सिंधी मौलाना अहमद अली लाहौरी मुफ़स्सिर क़ुरान बणिजी विया सैयदनि जा पुट सॼो ॾींहुं भंग जा कूंडा पिया घोटनि जोगियुनि जा पुट आलिम थी विया सुम्मा औरसनल किताब अल्लज़ीना इस्तफ़ैना मिन इबादिना अल्लाह ताला फरमायो असां पंहिंजे बानल मां खे चूंडींदा आहियूं उन्हनि खे क़ुरान मजीद जो वारिस बनाईंदा आहियूं ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे इहा रब जी चूंड पंहिंजे वस में न आहे हीअ जेके वाइज़ ॿुधण जे लाइ आयो जलसो ॿुधण जे लाइ आयो इहा बि रब जी चूंड आहे सभु चओ अल्हम्दुलिल्लाह इमाम मोहम्मद गवर्नर जो पुटु हुयो चई मां 6 ॾींहं में पूरा 30 सिपरा यादि कया इमाम मोहम्मद सोनो हूंदो हो ॾाढो गवर्नर जो पुटु हो नंढड़ो हो हिकिड़ो यहूदी प्रोफेसर हुयो इमाम मोहम्मद खे जो ॾिठई चई पुट तुंहिंजो नालो छा आहे चई मुंहिंजो नालो मोहम्मद आहे तो यहूदी प्रोफेसर रोए भी पियो कलमो भी पढ़े पियो चए पियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु रोए भी पियो कलमो भी पढ़े पियो चए पियो मुसलमानो मुबारक हुजेव ही नंढड़ो मोहम्मद एॾो सुहिणो आहे त तव्हांजो वॾो मोहम्मद केॾो न सुहिणो हूंदो ही नंढड़ो मोहम्मद एॾो सुहिणो आहे त वॾो मोहम्मद केॾो सुहिणो हूंदो इमाम मोहम्मद जे चेहरे खे ॾिसी कलमो पढ़ी करे मुसलमान थियो मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे पाण बि असांजो नबी अल्लाह खे प्यारो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम अथव इहा क़ुरान वारी या क़ुरान वारी तालीम बि रब खे प्यारी आहे अॼु वाइदो कयो त पंहिंजे बचनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं जेकर तव्हांजा बच्चा डॉक्टर थी विया प्रोफेसर थी विया इंजीनियर थी विया ताजर ऐं वापारी थी विया त अञा बि वक़्तु अथव ही जेके मदरसनि में बच्चा पढ़नि पिया इन्हनि जी ख़िदमत कयो इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं इहे तव्हां ई असांजी बख़्शिश जो ज़रियो थींदा अल्लाह से को दुआ है जे अॼु ही बच्चा हाफ़िज़ आलिम थिया आहिनि असांजे बच्चनि खे बि रब इहा दौलत नसीब फरमाए